कुछ शॉर्टेज है तो उन्होंने असांखे महिरबानी करे ही मोकिलियो आहे असांखे बेड मोकिलियो आहे स्ट्रेचर मोकिलियो आहे कुछ कुर्सियूं ऐं टेबल मोकिलिया आहिनि WH तरफ़ां इस्लामाबाद मां ही सामान लोड थी असां वटि रूल्स एंड ख़बर में रखियो आहे। अच्छा हिन में छा छा आयो आहे? साईं बेड आहे हिकिड़ो, ॿियो स्ट्रेचर आहे, ॿियो वेहण जे लाइ जेके मरीज़ वेहण लाइ जेका सीटूं आहिनि ऐं कुर्सियूं आहिनि, कुझु ईअं टेबल आहे, ॿी हिकिड़ी अलमारी नी अथनि, ठीकु आहे न, पेशेंट जे लाइ मरीज़ अस्पताल जे लाइ। अच्छा WH वारनि जे तरफ़ां आई आहे। ऐं ही पंहिंजो जेको रोड जो बि कमु हले पियो अस्पताल में अंदरि जेको कमु पियो हले इन मुतलिक़ कमु कराइनि पिया WH वारा कराइनि पिया सॼो उन्हनि जी तरफ़ां आहे सॼो। अच्छा उन में हिनने कहिड़ो कहिड़ो कमु पिया कराइनि? हिन में छितरी जेका सॼी माना जेको सो रिपेयर कई आहे मथां, ठीकु आहे न साईं, ऐं अंदरि जेको टाइल जेका असां नई लॻाई आहे सॼी थोरे सही लॻाई आहे, ऐं जेको साम्हूं पाथवे जेको आहे सॼो इहो ब्लॉक जेको आहे हिकदमि लॻंदो। अच्छा इहो सॼो WH वारनि जो कमु आहे जेको तव्हांजे अंदाज़नि में त माना मुकमल सॼे अस्पताल खे टाइल लॻंदो या कुझु जेको आहे न विरांडे खे इन खे? बिल्कुलु। अच्छा महिरबानी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, असां हिन वक़्तु रूरल हेल्थ सेंटर ख़ैबर में आहियूं ऐं तमामु ज़बरदस्त ही WH वारनि जे तरफ़ां इस्लामाबाद खां कुझु सामान आयो आहे जेको मरीज़नि जे लाइ आहे। ही स्ट्रेचर आहे, ही बेड आहे ऐं ही टेबलनि ऐं उनखां पोइ ही कुझु कुर्सियूं आहिनि ऐं कुझु मरीज़नि जे वेहण जे लाइ ऐं ही कुर्सियूं आहिनि ऐं ॿियो ही स्ट्रेचर आहे जेको जिते मरीज़नि खे खयो वेंदो आहे ऐं तमामु ज़बरदस्त ऐं अल्हम्दुलिल्लाह। ऐं ही बेड आहे अस्पताल में मरीज़नि जे लाइ ऐं जंहिंमें मरीज़ लेडीज़ जे लाइ ऐं मर्दनि जे लाइ ऐं ही कुझु कुर्सियूं बि आहिनि ऐं ही सिस्टम आहे तमामु ज़बरदस्त। ही असांजी गाॾी जेका आई आहे असां इस्लामाबाद खां आई आहे, WH वारनि जे तरफ़ां आई आहे ऐं ही असांखे जेको सामान मिलियो आहे उन में हेसि तव्हांखे ॾेखारियूं पिया त ही कुझु टेबलनि कुझु अलमारी आहे ऐं माण्हुनि जे मरीज़नि जे वेहण लाइ बेडनि ऐं पब्लिक जे वेहण लाइ बि कुर्सियूं आहिनि ऐं ॿियो ही जेको असांजो स्ट्रेचर आहे जिते मरीज़ खे खयो वेंदो ऐं ही तमामु ज़बरदस्त। ऐं अल्हम्दुलिल्लाह हीअ एम्बुलेंस बि असांजे शहर जी आहे ऐं ख़ैबर जी तमामु ज़बरदस्त। ही तव्हांखे ॾेखारियूं पिया त ही जेका एम्बुलेंस आहे सा बि असांजे ख़ैबर जे लाइ आहे ऐं जीअं मरीज़नि खे तिबी इमदाद मिली सघे ऐं हे असां तव्हांखे ॾेखारियूं पिया त ख़ैबर रूरल हेल्थ सेंटर अस्पताल आहे जिते तरक़ियाती कमु हले पियो ऐं ही साईं MS सां असांजो राब्तो थियो त हुन ॿुधायो त हीउ जेको कमु आहे WH वारनि जे तरफ़ां थियो आहे। ही हिते पेवर ब्लॉक लॻंदा, इहे पेवर ब्लॉक बि WH वारनि जे तरफ़ां आहिनि। साईं सां ॻाल्हि ॿोल कई असां MS साहिब सां, जंहिं ॿुधायो त ही जेको कमु थिए पियो तमीराती कमु असांजे हॉस्पिटल ख़ैबर रूरल हेल्थ सेंटर में सो WH वारनि जे तरफ़ां पियो थिए ऐं तमामु सुठो क़दम आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह इन सां मरीज़नि खे काफ़ी रिलीफ मिलंदो ऐं मरीज़नि खे काफ़ी सहूलियतूं थींदियूं ऐं WH वारनि तमामु सुठो कमु कयो आहे जेको तारीफ़ जोॻो आहे। ऐं हिन में कुझु विरांडा आहिनि अस्पताल जा जेके साईं ॿुधायो त सॼा हू टाइल लॻंदा ऐं ही हिते जेको सो रोड पेवर ब्लॉकनि जो विछाए वेंदो अस्पताल में। हिते कमु तेज़ी सां जारी आहे। ही पेवर ब्लॉक ते लॻंदा अस्पताल में, ही WH वारनि जे तरफ़ां आहे ऐं ही तमामु सुठो कमु थिए पियो। असां तव्हांखे ॾेखारियूं पिया त ही WH वारनि जे पारां ही कमु मार्बल जो हली रहियो आहे ऐं ही असांजी रूरल हेल्थ सेंटर अस्पताल आहे जंहिंमें पुराणा जेके असली मार्बल लॻल आहे उहे कढी ऐं
नवा मार्बल लगाए पिया वञनि ऐं हिन जे रिपेयर जो कमु तेज़ी सां जारी आहे। हे असां तव्हांखे ॾेखारियूं पिया त हिते कारीगर बि मौजूदु आहिनि। ही असांजे रूरल हेल्थ सेंटर जो कमु आहे जंहिंखे मार्बल लॻाइण जो कमु शुरू थी वियो। 3 ॾींहं थी विया आहिनि हुनखे। अच्छा, हिन में ही सिर्फ़ु मार्बल जो कमु आहे? टाइल आहे जी, सही। अच्छा, सही 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 सही, ज़बरदस्त, तमामु सुठो। सादकाबाद पंजाब खां। ही तव्हां लेबर, तव्हांजो कारीगर तव्हांजो? घणो लेबर में तव्हां सां माण्हू गॾु आहिनि? 4 माण्हू तव्हां लेबर में आहियो। ऐं हिन खां पहिरीं बि तव्हां इहो कमु कंदा आहियो? अच्छा, तमामु ज़बरदस्त। ही असांजो सादकाबाद जो कारीगर आहे जेको ही अस्पतालनि जे में ठीकनि में कमु कंदो आहे। ऐं ही जेको सो टाइल लॻाए पियो। अॼु घणा ॾींहं थी विया आहिनि तव्हांखे हिते? 3 ॾींहं थी विया आहिनि, जंहिंमें हिननि ही विरांडो बि मुकमल कयो आहे, टाइल लॻाई आहे। ऐं 2 कारीगर आहिनि ऐं 2 हेल्पर आहिनि, 2 कारीगर आहिनि। बाक़ी थोरो कमु बचियो आहे जेको ही निपटाए हिन में देरि कोन पिया कनि, कमु तेज़ी सां हले पियो। ही रूरल हेल्थ सेंटर आहे ऐं ही जेको कमु आहे WHO वारनि जे इस्लामाबाद जे तरफ़ां थिए पियो ऐं तमामु सुठो कमु आहे। हिन खां पहिरीं अस्पताल में काफ़ी मटीरियल जेको सो पुराणो हो ऐं तमामु घणो वक़्तु गुज़री चुको हो, त हाणे हिनखे नए सां रिपेयर कयो वियो आहे ऐं हिन मां जेके पुराणा टाइल कढी नया टाइल लॻाया पिया वञनि। ऐं ही असां सां गॾु लाइन ते मौजूदु हो सादकाबाद जो कारीगर हो, जंहिंजा तव्हां अहवाल ॿुधा त 3 ॾींहंनि में जेको सो असां ही कमु मुकमल करे छॾियो आहे। ऐं अस्सलाम वालेकुम साईं। साईं, सिंधी समझते हो उर्दू? क्या नाम है आपका? उमर फारूक। आप कहाँ से हैं? पंजाब से हैं। अच्छा, आप कारीगर हैं? अच्छा, ये टाइल का काम आप करते हैं? अच्छा, इनसे पहले भी आप काम किए हैं? अच्छा, आपका उस्ताद कौन है? सही, आपका वाल साहब आपका उस्ताद है और आप पंजाब से हैं और आप ये मार्बल और टाइल का काम करते हैं और इसमें आपका कुछ गुजारा चल जाता है? माशाल्लाह, बहुत अच्छा गुजारा चल जाता है। अच्छा, मजदूरी अच्छी निकल जाती है। अच्छा, ये कितने दिन में आप फाइनल के, बाकी इसमें टाइम कितना लगेगा? बाकी 2-3 दिन है बस। अच्छा, सही, ये 2-3 दिन में मुकम्मल काम क्लियर हो जाएगा। बड़ी मेहरबानी। मैं आपका पैगाम मैसेज इस्लामाबाद को दिखा रहा हूँ, पंजाब को भी दिखा रहा हूँ। ये बराह रास्त चैनल पे हमारे पंजाब के भाई भी देखेंगे तो हमारे पंजाब के सादकाबाद के कारीगर जो हैं सिंध में खैबर में रूरल हेल्थ सेंटर में काम कर रहे हैं। बड़ी मेहरबानी। ही असां तव्हांखे ॾेखारियोसीं ही रूरल हेल्थ सेंटर खैबर, जंहिंमें असुली जेके पुराणा मार्बल हुआ उहे ख़तमु करे वरी नवां मार्बल लॻाए पिया वञनि। जीअं त असां तव्हांखे ॾेखारियो त अस्पताल जा लाइ जेके फंड आया उहे बि असां तव्हांखे ॾेखारिया, जंहिंमें कुर्सियूं, स्ट्रेचर ऐं बेड, अलमारियूं ऐं ॿियो कुझु सामान हो। दोस्तो, असांजी हर नई वीडियो ईंदड़ वीडियो ॾिसण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल सिंध नगर खे सब्सक्राइब कंदा त जीअं असांजी हर वीडियो तव्हां वटि पहुची सघे। वॾी महिरबानी, पंहिंजो ख़्यालु रखंदा। साथ सलामत। सिंध नगर ज़िंदाबाद, सिंधी अवाम ज़िंदाबाद।